मंदिर को थामे थमन गुर का शब्द मने अस्थमन जिए मंदिर को थामे थमन मंदिर अगे ज़माने में चौंदा होया मंगलम के शुरू में मंदिर चौंदा होया बड़ा बड़ा मंदिर को महल थिया महलन को उनके कोठियों हाणन के बंगलो चयो हुआ जे मंदिर को थामे थमन जे मंदिर के थंबा सारो दींदा जाने सो इन छत के ब थंबा सारो दी बैठा है ते गुरु का शब्द मने अस्थमन तिए गुरु जो जो शब्द होंदो आ वो असा जे मन के सारो दींदो आ ए गुरु हमेशा सच जो शब्द दींदो असा गुरु हमेशा कहंदो राम जपियो हरि जपियो वाहिगुरु जपियो जय माता जपियो कोई न कोई मंत्र ॾींदो अहिड़ो जेको असांखे प्रभु जे निकट ॾींदो तीअं ई असांजे जीवन खे इहे चार थंबा सारो ॾींदा आहिनि जंहिंजे अंदर में इहे चार थंबा आहिनि अगर को भी दुख ईंदो आ पहिरों तो दुख ईंदो न सत्संग सेवा नाम सिमरन दान ये अगर चारई असांजे जीवन में हूंदा त दुख ईंदो न अगर अची वेंदो आ जे हिकिड़े संत को पुछो के प्रेमी चई जॾहिं असां सत्संग भी ॿुधूं था सेवा भी कयूं था दान भी कयूं था सिमरन भी कयूं था पोइ भी असांजे जीवन में दुख अचे तो फ़ाइदो छा असांजो चई दुख अचणो आहे जीवन में जेकी हुअण वारी आहे उहा थींदी इहो आहे सूली जो कंडो थी वेंदी लेकिन थींदी ज़रूर इन करे चई साणी हीअं कर ही सिर मथे वञी करे मुंहिंजे मथां उछल ऐं चएसि इहे सिर मां तुंहिंजे मथां कीअं उछलां सिर तुंहिंजे मथां लॻंदी तोखे दर्द थींदो रत वेंदी पीड़ा थींदी च दर्द थींदो च हा पीड़ा भी थींदी रत भी वेंदी च हा थींदो च चङो हिकु नंढड़ी वियाणी फोम जी सिर पई हुई वियाणी पई हुआ च चङो हे वञी करे मथो उछल में जे दर्द थींदो च न दर्द न थींदो च तकलीफ़ थींदी च न तकलीफ़ रत वेंदी न वेंदी ईअं ई आहे दुख ईंदो जे अगर जीवन में असांजे में सेवा न हूंदी दान न हूंदो सत्संग न हूंदो सिमरन न हूंदो त उहा असांखे जेका हुअण वारी जेका दुख आहे न उहो असांखे कंहिं वांगुरु सिर वांगुरु लॻंदो जंहिंमें संकट रूपी दर्द भी थींदो कोड़न जे वांगुरु रत भी निकिरंदी रोइणो ई पवंदो ऐं परेशानियुनि जो दुख भी सहणो पवंदो जे अगर असांजे जीवन में सत्संग भी हूंदो नाम सिमरन भी हूंदो सेवा भी हूंदी दान भी हूंदो पोइ दुख असांजे मथां पोइ कपाह जी क़ौम जी सिर वांगुरु लॻंदो ईंदो ज़रूर लेकिन असांखे महसूस न थींदो छो जो असांखे सत्संग सेवा नाम सिमरन ही बचायो आहे जे कुर्सी आहे टेबल कुर्सी हूंदी आहे उनमें चारई पावा सलामत हूंदा आहिनि त वेहण वारो सही तरह वेही वेंदो आहे जंहिंमें हिकिड़ो पाव न हूंदो कोई कुर्सी ते वेहण पसंदि न कंदो
अक्सर ॾिठो हूंदो कुर्सी जा चारई पवा सही सलामत हूंदा आहिनि त उते रखबी आहे, संत बि वेंदो, आम माण्हू बि वेंदो, सभु वेंदा। अगरि उन जो कुर्सी हिकु पाव न हूंदो उनखे खणी करे असां स्टोर में सुटे छॾंदासीं, कबाड़ में ॾेई छॾंदासीं। हिकु पाव न हुजण जे अॻु उनजी वैल्यू किरी पवंदी।